मटकीअ में ॻोठाणनि पारां SSP जे स्क्वाड जी ॻोठ ते चढ़ाई खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुमताज़ शर, बिस्मिल्लाह शर ऐं सादिक शर एहतिजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP घोटकीअ जो स्क्वाड असांजे ओताकनि ते नाजाइज़ चढ़ाई करे भञ-ड्रा कई आहे। उन्हनि चयो त असीं कंहिं बि क़िस्म जी जुआ जी टिकरीअ में शामिल न आहियूं। सियासी इंतकाम तौर कार्रवाई कई पई वञे। हिते हिननि सां नाइंसाफ़ी थी रही आहे। 15 ॾींहं अॻु में उताक ते वेठल चार भाइर वेठा हुया। उनखे SP स्क्वाड ऐं उबाड़ो पुलिस, रेती पुलिस चवनि भाउनि खे हितां अगवा करे वई। लखे रुपया जेको रिश्वत जे न ॾियण जे हुन में हिननि खे चैलान करे छॾियऊं, हिननि खे वॾो परेशान कयूं। वरी हाणे कल्ह पुलिस जेको आहे हिननि खे वरी बि घर वेठनि खे हिते नंढड़ा छोकिरा वेठा हुया, उन्हनि खे परेशान करे वई आहे। उन्हनि खे धमकियूं दामान ॾेई वई आहे त जल्दी में जल्दी असांखे भत्तो पहुचायो 50,000, न त असां वरी तव्हांजा ॿाहिरि तव्हांजा सभु माण्हू चैलान कंदासीं। काॾे बि वञूं था त उते सोचो ई तली लॻो पियो आहे। चार भाइर, रेपर, हिकु मज़ूर, हिकु मलोट, कहिड़ो असां इंसाफ़ आहे? हे हथ मां जो जुआ खेॾण जोड़ो आहे। मां किथे वञा, किथे दां कयां? 3 दफ़ा SP ऑफिस मां वियो आहियां मीरपुर, चए साहब वॾे साहब कंहिंसां मिले नथो। मां जो शनाख़ती कार्ड ऐं पैसा मोबाइल उहो हिन महिल ताईं उनजो जवाबदार या पुलिस स्क्वाड हूंदो। किथे बि ॾोह थियो मां जो साबित कार्ड बिस्मिल्लाह नाले सां इनजो स्क्वाड जो इहा ज़िम्मेवार स्क्वाड हूंदी। एहतियात कंदड़नि चयो त असीं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा वोटर आहियूं। ओबावड़ो पुलिस ऐं SSP जो स्क्वाड वॾेरनि जी विंगार ते नाजाइज़ तंग करे हिरासां करे रहियो आहे। एहतियात कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त नाजाइज़नि जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।